कंबर ब्यूरो चीफ न्याज़ हुसैन तुन्नियो जी रिपोर्ट मूजिब कंबर DHQ अस्पताल में सेहत जी खोट ऐं हफ़्तो अॻु मासूम निगरी खे ऑक्सीजन देर सां मिलण ते फोत थियण ख़िलाफ़ वाटसन ऐं शहरियुनि जो एहतजाज जॾहिं त जिनाह बाग कंबर खां एहतजाजी मुज़ाहिरो करे शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां नारेबाज़ी कंदा शहीद बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब कंबर पहुता। इन मौक़े ते फ़ौती निगरीअ जे हवाले सरदार अली चांडियो, ग़ुलाम अब्बास चांडियो, ज़ाहिद अली, सिकंदर सनम झुंडेल समेत ॿियनि एहतजाज में शिरकत कई। जॾहिं त मुज़ाहिरे कंदड़ सरदार चांडियो अस्पताल जे अमले मथां इल्ज़ाम लॻाईंदे चयो त हिकु हफ़्तो अॻु पंहिंजी न्याणी सलमा खे DHQ अस्पताल खणी आई हुअसि, जिते ऑक्सीजन जी खोट सबबि मुंहिंजी निगरी तड़पी तड़पी फौत थी वई हुई। निगरी खे छाती जो मसइलो हुयो, उनखे फौरी तौर ते अस्पताल खणाए वियसि, पर उते न बेड ॾिनो वियो न वरी ऑक्सीजन ॾिनी वई। सिफ़ारिश बाद ऑक्सीजन ॾिनी वई, पर ऑक्सीजन देर सां मिलण करे निगरी जी तबियत मुकमल तौर ते ख़राब थी वई। DHQ अस्पताल में डॉक्टरनि जी मुकमल तौर ते खोट आहे। डॉक्टरनि खे घर वेही ड्यूटियूं करे रहिया आहिनि। मुज़ाहिरीन जो वधीक चवणु हो त सरकारी अस्पताल इंतिज़ामिया ख़िलाफ़ फौरी तौर ते क़ानूनी कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे त जीअं ॿियनि जी औलाद बि बची सघे।